ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो कुझु ॾींहं अॻु घारो शहर मां वापारी अमान लाइ पठाण जे कम्युनिकेशन जे दुकान तां छत टोड़े चोर मोबाइलियूं रोक रक़म खणी फरार थी विया हुआ, जेका घारो पुलिस ऐं वापारी अॻुवाणनि जी भरपूर कोशिश सां अॼु रिकवर थी ऐं मुलविस जवाबदार नाले अशरफ मेमण खे पिणु गिरफ़्तार कयो वियो। केस दाख़िल कयो वियो। वापारी अमान लाइ चोरी मिलण जी ख़ुशीअ में SHO घारो मोहम्मद अली धामरा, मुंशी आफ्ताब मेमण समेत पूरी टीम ऐं वापारियुनि एसोसिएशन घारो जे सदर भवानदास टेकियाणी जन जे कावशुनि खे साराहियो त रिकवरी थी वई आहे। उन मौक़े ते दुकानदार अमान लाइ वापारी एसोसिएशन जे सदर सेठ भवनदास टेकियाणी ऐं घारो पुलिस जे बहितर अमल ते खेनि अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। वापारी अॻुवाण भवनदास टेकियाणी चयो त शहर जो अमन अमान काफ़ी बिगड़ियल आहे। हिते ॿाहिरियां माण्हू तमामु घणी तादाद में अची विया आहिनि। उन करे स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे, पर वरी बि कुझु बहितर अमल थिए थो। कुझु रिकवरी थी आहे ऐं थिए थी, उहो बहितर अमल आहे, पर पुलिस खे अञा बि वधीक बहितर कमु करण जी ज़रूरत आहे।